बाबल मथो ख़राब अथव त कंहिं मिस्त्रीअ खां ठहारायो न। अरे मुंहिंजो मथो न, कल्लूअ जो। अच्छा कल्लूअ जो मथो। हा भाई हेॾो मथो अथसि। इहो कंहिं मिस्त्री खां सेट कोन थींदो, कंहिं कासाईअ खां थींदो। हिकिड़ो कात हेॾा हिकिड़ो कात हेॾा, मथो लेवल में। ख़बर थी छा थो हुजे? चए थो त लालीअ जो संग कोन ॾींदुसि। संग छो न ॾींदो? पिड़स बि संग ॾींदो। शायदि उनखे त ख़बर ई कान्हे त वल्लू कंहिंखे वणे चाहे न वणे, विचा गिरह ज़रूर खणे। सिकिड़ो आहीं, कंहिंखे त संग कोन थो मिले। जी बाबल तूं मुंहिंजो हमराह या कल्लूअ कारे जो? बाबल मां तुंहिंजो हमराह आहियां। अरे त पोइ कल्लूअ जी भर छो थो करे? बस कयो सरकार, मेरी मज़ाक पियो कयां। चल मूंखे रुगो इहो सोचे ॿुधाए त इहो कल्लू लालीअ जो संग कीअं ॾींदो? बाबल सफ़ा ईअं यो। बाबल चवंदा त की सिधी आंगुर सां न निकिरे त आंगुर खे टेड़ो करणो पवंदो आहे। हिकिड़ीअ खे हिकिड़ी, टीटीहर खे वरी टिटी। अरे मां पियो ॻाल्हि कयां संग जी, तूं वेठो ॻाल्हि करी सीधे जी। मूंखे रुगो इहो ॿुधाए त इहो कल्लू संग कीअं ॾींदो? बाबल ॻाल्हि सिधी आहे। 4 गुंडा वठी हली दर ते था बिहूं। इज़त जे टप खां संग ॾींदो। जेकॾहिं टिर कई न त न लालीअ खे अगवा करे खणी हलिया हलंदासीं। ठीकु आहे त पोइ हीअं कर, अहिड़ा हमराहत कर जो ज़कूटे जिन जा असुल पुट हुजनि। तव्हां त शादी कई कान्हे, तव्हांजा पुट किथां आया? मुंहिंजो मतिलबु आहे हथ थो कयां सोतारे मुंशी मिठल छा थो करे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।